तो संत चवंता कि भाई जंहिं घर में रोज थोड़ी देर ही सही अगर भगवान जे नाम जो कीर्तन थींदो आहे, कीर्तन यानी समझो था कंहिंखे चइबो आहे, जेको तव्हां हिनमहिल कयो, जेको भजन धुनी लगायो पिया न, राधे राधे गोविंद गोविंद राधे, है न, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री राम जय राम जी की धुनी लगंदी आहे, इनखे चइबो तो हाँ कीर्तन। चवंता जंहिं घर में रोज इहो कीर्तन थींदो आहे, भगवान जी नाम जी धुनी लगंदी आहे, सभु मिली करे जेॾीमहिल भले ई 5 मिंट सही अगर कीर्तन कंदा आहिनि त हुन घर जा जेके वाइब्रेशन वातावरण हूंदा आहिनि न उहे पवित्र थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। हा, केवल 5 मिंट कीर्तन करण सां। कोई माण्हू चवंदो आहे कि असांजे घर में हे दोष आहे हो दोष आहे, अॼुकल्ह त नयो थो हले, साईं कंहिं कुझु करे छॾियो आहे। चओ हरे राम। एक बार हिकिड़ा संत वया, भाई मां तव्हांखे ॾाढी मज़ेदार घटना ॿुधायां, सची ॻाल्हि अथव भाई, ध्यान सां ॿुधजो। हिकु बार हिकिड़े संतनि खे कंहिं इनवाइट कयो, साईं असांजे घर अचो, नयो घर ठारायो आहे ऐं अची करे चरण घुमायो। त संत सहज में चयो ठीकु आहे भाई, सुभाणे अची वेंदासीं। संत ॿिए ॾींहं ते विया उन्हनि जे घर। चओ हरे राम। नयो घर ठहियल हुयो बढ़िया, ऐं जीअं अंदर वञनि पिया त ॾिठऊं घर जे ॿाहिरि हिकिड़ी कारे रंग जो टायर लटकियल आहे। टायर हूंदा आहिनि न भाई, जीअं कंहिं साइकिल जो हूंदो आहे, बस जो बि हूंदो आहे, कार जो बि हूंदो आहे, ट्रक जो बि हूंदो आहे, त हिकिड़ी साइकिल जो वॾो टायर घर जे ॿाहिरि कारो लटकियल आहे। संतनि जी नज़र वई, चई हेॾो करोड़नि जो घर ठारायो अथव, ही टायर छो लॻायो अथव भाई? त जंहिंजो घर हुयो हुन चयो साईं चवंदा आहिनि भाई टायर लॻाइण सां पोइ कारो टायर जेको अगरि लॻाइण सां बुरी नज़र न लॻंदी आहे, बुरी नज़र न लॻंदी आहे। संत खिलण लॻा, चयो अच्छा ईअं बि थींदो आहे भाई, ॾाढो बढ़िया, ठीकु आहे। संतनि कुझु जवाब न ॾिनो, अंदरि विया, पूरो घर ॾिसी आया, चङी तरह संतनि खे विहारियूं, भोजन करायूं। पोइ जेॾीमहिल सभु संगत मिले पई उन्हनि सां घर में, त जंहिंजो घर हुयो उहो वठी आयो पंहिंजी न्याणीअ खे। चओ हरे राम। बहू रानी खे वठी आयो, नई नई कोई बहू आई उन्हनि जे घर, उन्हनि खे वठी आयो। चई बाबा हिननि खे आशीर्वाद ॾियो। संतनि आशीर्वाद ॾिनो। चई बाबा हिननि खे विशेष आशीर्वाद ॾियो। छो भाई छा थियो? चई असांखे लॻे थो कंहिं कुझु करे छॾियो आहे। चओ हरे राम। कुझु ॾींहंनि खां अजीब अजीब हरकत थी करे, असांखे लॻे थो कंहिं कुझु करे छॾियो आहे, पक कोई बुरी नज़र लॻी आहे हिनखे। छा कयूं साईं, कोई उपाय ॿुधायो। संत खिलण लॻा, मौजी हुया। चई पोइ हिकु कमु कयो, हिकिड़ो ॿियो बि टायर घुरायो, हुनजे गले में पायो। सची ॻाल्हि। चओ हरे राम। चई पोइ हिकु कमु ॿियो बि कयो न भाई, अगरि तव्हां चओ था हिनखे बुरी नज़र लॻी वई आहे, हिकिड़ो ॿियो बि कारो टायर घुरायो, हिनखे माला वांगुरु पारायो, भई घुमंदी रहे होॾे होॾे टायर पाए। यानी हिकु ही जवाब में उन्हनि रहस्य खोले छॾिया। चओ हरे राम। संतन चयो यार तव्हां एतिरी तव्हांखे सम्झ कोन्हे, तव्हां टायर में कोई शक्ति आहे? चओ जय श्री कृष्ण। हे करण सां हीअं थी वेंदो, अरे अगर तव्हां चाहियो था कि कोई भी बुरी नज़र न लगे, कोई भी बुरी नज़र न लगे, अगर कारी शइ पंहिंजे साम्हूं रखण बि चाहियो था त कारो त असांजो कृष्ण बि, त हुनखे गॾु रखो। पोइ ॾिसो कोई नज़र लगे थी तव्हांखे? सवाल ही ना आहे। भगवान खे पाण सां गॾु रखो न, भगवान जो नालो पंहिंजो पाण सां गॾु रखो, हृदय में रखो, पोइ छाजी बुरी नज़र लॻंदी? हनुमान चालीसा पढ़ो रोज, उनमें तो इहो लिखियल आहे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। पोइ छाजी बुरी ताक़तूं आहिनि, कोई शक्तियूं जेकी हनुमान चालीसा पढ़ण खां पोइ साम्हूं अचनि? सवाल ही ना आहे। चओ जय श्री कृष्ण। पर हा भीतर भरोसो भी हुजे भाई, भगवान जे नाम में, सतगुरनि जे नाम में, हनुमान चालीसा में भरोसो भी जरूरी आहे। चओ जय श्री कृष्ण। कोई केतिरो भी साधन करे, भगवान त सभिनीनि खां सरल साधन सां मिलंदा आहिनि, उहो तो कीर्तन। रोज कीर्तन कयो, कोई बुरी नज़र ताक़त कोन्हे कि तव्हांजे घर में लगी सके। चओ हरे राम। बाक़ी कुछ भी करे वठो भाई, सभिनीनि खां सरल त भगवन नाम ही आहे, और सभिनीनि खां सरल उपाय। चओ जय श्री कृष्ण।